नाज़रीन, चोहड़जमाली में गटरनि जो पाणी रोडनि रस्तनि ते तलाउनि जियां बीठल आहे। मींहं जो आज़ार हुजण बावजूदि इंतज़ामिया निंड सुतल आहे। ॻोठाणनि पारां वॾी मुश्किलातुनि खां पोइ गंदे पाणी मां झागे फोती औरत जे जनाज़े खे क़ब्रिस्तान पहुचाए तदफ़ीन कई वई। अहिड़े वाक़े बावजूदि बि इख़्तियारियुनि जूं अखियूं न खुलियूं। गुज़िरियल 3 महीननि खां गटरनि जो गंदो पाणी शहर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि मां नेकाल न थी सघियो आहे। शहर जे समूरनि मुहलनि में गंदो पाणी तलाउनि जी सूरत इख़्तियार करे वियो आहे। वार्ड 5 में फोत थी वियल औरत जे जनाज़े के बि वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि गटरनि जे गंदे बदबूदार पाणीअ मां खणी वञी क़ब्रिस्तान पहुचाए तदफ़ीन कई। होॾां गंदे ऐं बदबूदार पाणीअ जे आज़ार सबबि चमड़ी, ख़ारिश ऐं वबाई बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। रहवासियुनि पारां बार बार एहतिजाजनि बावजूदि इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे, जंहिं करे शहरनि मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। उन ॾिस में शहरनि चूंडियल नुमाइंदनि डीसी सिजावल पब्लिक हेल्थ खाते खां घुर कई आहे त फौरी तौर गटरनि जो गंदो पाणी नेकाल करण लाइ इंतज़ाम कया वञनि।